बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां पियो चवां त जुमे जी रात आ कुछ वॾा होशियार आहियो, मिसकाल मां समझी रहा। 3 कलाक 10 मिनट जो त मां वटि दुरूद आ। पर हिन दफ़े नथो ॿुधायां छो त हिकु देर थी वई आहे, ॿियो जुमे जी रात आ। जो ओधर तो करायां या सखर में ओधर बंद आ। इमरान कुत्ते के खुदा जी मार पे डीजल ओधर चंगा भला नेक नमाजी सही इमरान हुकूमत एड़ी हलाइंदो। अरे न इमरान के सकर में केबिन खोले दियो, पापचर न खाए त मुखे जेको दुकान न हले यो मुल्क हलाइंदो। माता आबाद लाखा में पहिरियों दफ़ो साईं गुलाम मुस्तफा जी दावत तहां सां रत जो ग्रुप मिलाइण आयो आहियां। मुखे लगे तो पंहिंजो ग्रुप मिली वियो आहे। पक्का माना रत खपे तहां जे फोन ते। अल्लाहुम्मा सल्ली अला बानी खतीबना मुहम्मदिन रावी खलीलना मुहम्मद शाफी अलीलना मुहम्मद हुवा सरमद फयक़ूलुल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह। जन्नत जो मोड़िया सदाई पे सकर दिका खाइंदो उन जी माता की रखे मुझे जन्नत खपे। एकड़ो हमरा उठी बीठो जे न खपे। उन जे ज़ाल जो नालो को जन्नत हो। रन हस निभागी हणी सैंडलन सां गंजो तो वारी जन्नत दुखी अल्लाह जी जन्नत ॾाढी भली आहे। ॾाढा नथा जो सुभान अल्लाह। कमायो बोड़ो न कंहिंजी गिला ॿुधे छा त ख़ल्क़ आई आहे। जुतन तई वरी पोइ ते था ॾिसो मूं ते एतबार कोन्हे। खिलण जी ॻाल्हि कोन्हे पुट, गुनाह हदीस में नबी से फरमायो 70,000 मुझा उम्मती क़यामत जे ॾींहुं बिना हिसाब जो जन्नत में वेंदा। सहाबा चो या रसूल अल्लाह उनजी हिकड़ी निशानी ॿुधायो। पाण फरमायो उहे कंहिंखे हथ न ॾेखारींदा। कंहिंजो हथ ॾिसणो खुदा जे कुझ में हथ विझणो आहे। हालांकि सुभाणे छा थींदो रब खे ख़बर आहे। जोगी मुरलियूं गीचीअ में विझी उबती रिली कुले ते रखी पिन न आयो आहे। छोरा उनखे हथ पिया ॾेखारनि। जोगी मुंहिंजो हथ ॾिस भला फलाणी मिलंदी कोन मिलंदी। तुंहिंजो हथ ॾिस हो अड़े कुछ खुदा जो खौफ थोड़ा। रात जो मुसलो विचायो 3 बजे तहज्जुद पढ़ियो रोवन वेठा या अल्लाह ट्रैक्टर पंहिंजो दे सखर में जगह भी पंहिंजी दे वीगो गाड़ी भी पंहिंजी दे। अल्लाह का ट्रैक्टर अल्लाह का हिदायत रब राजी थियो तो ये वीगो तुझे दर ते धिक्का पियो खाई दियो। हुजूर तो फरमाए मैं युरिदिल्लाह जदे रब राजी थींदो आ त पो गाड़ी ना बंगलो ना पैसा ना दौलत ना रब राजी थींदो आ उनके मोहम्मद जो दीन अता कंदो। मोहम्मद जो आशिक भई त बुलंद करे चो वडो थोरो आ केड़ो इज़बा सफीहिम रसूला पांजो महबूब तहां के दिनो तम। हालांकि महबूब के दिबो ही ना है। महबूबन ते जेड़ा दीना ओच तो वडे स्थान ते छोरा बिड़ी पिया होटल ते जगन जी जपो जप रत में गाड़ा। अरे छा जो महबूब के दिठई जो दिसण ते भी जेड़ा रत जे मु तहां के दई छडियो ॾाढा नथा जो सुभान मोहम्मद जा आशिक भई त बुलंद करे चो भई त कुठो तो मुट्ठी काटियो दुआ कयो ते ने जज के को बरो चबो। हां बरो चगे जे सजा दी ना छा चई तोखे 3 साल टीपा त बरो छा चो क्या बरदार पर असांजे मुल्क में कानून हूंदो आहे।
जेको दाढ़ी रखे पटको बदे नमाज पढ़े चवंदा इहो मुल्लो इहो ऐं जेको सॼी ज़िंदगी मस्जिद में न अचे इहो मोमिन हो जेका माई पर्दो करे घर वेहे नमाज पढ़े चवंदा इहा मुल्याणी आहे इहा ऐं जेका सॼो महरम घर न अचे इहा मोमिनाणी आहे एडी अंधेर नंगरी बिटाई जादो जाए गिद्दड़ चढ़ियो घोड़े ते बिटाई ना इंसाफी जुल्म बिटाई जा गिद्दड़ चढ़ियो लतीफा गिद्दड़ चढ़ियो घोड़े ते लूमड़ लोडी बाह अरे कंहिंखे ॾियां दाह अदालती सब भूल जेके कुरान पढ़न उहे हैदरी कोन्हे हैदरी असांजो चोदा अलीअ जो सामान असां वटि मां त पंहिंजे मौलविन खे चवंदो हा मवालनि सां न विड़ो नच्छे में टुन नछाईअ ते मयार ई कान मवान पे चर्च बि तो पुलिस जी छापो हयो हिकिड़ो हीअं भॻो हिकिड़ो हिकिड़ो वरी मुकाम में नंढड़े ॿार जे क़बर ते पुलिस चई छापियो करी चई बाबे ते कुल पियो पढ़ो अरे त नंढड़े ॿार जी क़बर आहे चई बाबो नंढे हूंदे मरी वियो असां है दर्जा हुबदार आहियूं ऐं दुनिया में माण्हू खे वध में जान प्यारी हूंदी आहे असांजा पोठा जॾहिं बीमार थींदा न छोरा ट्रैक्टर बि खपायो बनी बि खपायो स्टान वारो होटल बि खपायो मूंखे खणी हलो हेरा दाख़िल कयो मां मरण राजा आई बोलो मौत मोमिन के लातो को अल मौत जसरन यसलुल हबीब इलल हबीब मौत एकड़ी पुल्ला जेका मोमिन क्रॉस करे पंजे रब जो दीदार कंदो है न जेकर मोमिन मौत का न डजंदो हजरत अली का पूछो अली काफिर तो मरे त साड़न ता मुसलमान तो मरे त पूरन ता फर्क अली जो जवाब पूछा पहिरियों डाडा चो अली अली आ मस्जिद गूंजी वने चो अली अली आ चमन चमन कली कली चमन चमन कली कली अली काफिर तो मरे त साड़न ता मुसलमान तो मरे त पूरन ता फर्क अली जो जवाब पूछा जे काफिर आगंद गंद के दियो तीली मुसलमान हीरो वेंजारियो नवा लटा पारायो खुशबू लगायो ये मरी न वियो पंहिंजे रब सां मिलण वियो वरी बियो हमरा आयो अली ता मुसलमान घणो टाइम इबादत कंदा आयो 4 कलाक 5 कलाक 6 हजरत अली जे जवाब पुछा कि मुसलमान जी 24 कलाक जिंदगी इबादत आ जे अली निंड कोन कंदा आयो पानी कोन पींदा आयो शादी कोन कंदा आयो व्यापार कोन जे सब कम कंदा आहियूं पर कंदा आहियूं मोहम्मद जे तरीके ते अल्लाहु अकबर हजरत अली मस्जिद जे दर ते बीठो 5 ॼणा आया 5 अली असां जो सवाल हिक जहिड़ो आ जवाब मटे दे हजरत अली फरमा पूछो जे अली इल्म मथे जा माल मथे जे इल्म मथे दलील केड़ो आ जे माल कारून जो वरसो आ इल्म मोहम्मद जो वरसो आ अली इल्म मथे जा माल मथे जे इल्म मथे दलील केड़ो आ जे इल्म वारे जा यार घणा इल्म वारे जा मुखे इते छो घुरायो त मां सोनो आहियां बणा तो दलील तेरी सोली है खुदा जो जे तो इल्म वारे जा यार घणा माल वारे जा दुश्मन घणा पुलिस दुश्मन चोर दुश्मन धाड़ेल दुश्मन डॉक्टर दुश्मन असा मुला वर खयूं पिया वतऊं वरी टियों हमरा अली इल्म मथे जा माल मथे जे इल्म मथे दलील केड़ो आ जे माल खपाइंदे खुटंदो इल्म बुधाइंदे वधंदो दलील तद मुझे मौला अली जा दलील तद खुदा जे माल खपाइंदे खुट 200 रुपया 20 रुपए जो भिंडियूं अथई बाकी घणा 20 रुपए ना करेला बाकी घणा 20 रुपए जा ज़ाल लाइ चीकम बाकी घणा माल खपाइंदे खुटंदो इल्म बुधाइंदे वधंदो वरी टियों हमरा आयो चौथों अली इल्म मथे जा माल मथे जे इल्म मथे दलील केड़ो आ दलील बुझा बुझा हजरत अली फरमाए माल बेवफा है इल्म वफादार आ माल
अब वडेरो जो मरंदो त ट्रैक्टर कबर में कायूं नी दो भला वीगो गाड़ी भला 42,000 यार मोबाइल सब बुट पड़े ते पिया हुंदा पर अल्लाह जब कुरान जो कारी दुनिया में विंदो सीने में कुरान कबर में कद खई जे इल्म वफादार आ माल वरी चो पंजो हमरा अली आखिरी सवाल पुछ जे इल्म मथे जा माल मथे के इल्म मथे दलील केड़ो आ जे माल पे पुराणो थी विंदो ना हलंदो ज़िया जे ज़माने जा रुपया हलंदा तो बाबे ठाया पर कुरान जो मक्के मदीने में पियो हले